वफाकी सरकार नेठ एडी ख्वाजा के हटाए 22 ग्रेड जे ऑफिसर सरदार अब्दुल मजीद दस्ती के नओं IG सिंध मुक़रर करण जी मंजूरी ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जी सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास थियो, जंहिंमें IG सिंध जी तब्दीली समेत 11 नुकाती एजेंडा ते गौर कयो वियो। इजलास दौरान IG सिंध एडी ख्वाजा के हटाए संदसि जाइ ते सरदार अब्दुल मजीद दस्ती के नओं IG सिंध मुक़रर करण जी मंजूरी ॾिनी। वफाकी काबीना गुज़रियल इजलास में सिंध सरकार खां 22 ग्रेड जे ऑफिसरनि जो पैनल घुरायो हो ऐं तजवीज़ूं तलब कयूं। सिंध सरकार IG सिंध लाइ 3 नाला मोकिलिया हुआ, जिनमें अब्दुल मजीद दस्ती जो नालो पहिरें नंबर ते हो। सूबाई सरकार तरफ़ां तजवीज़ कयल नालनि में सरदार अब्दुल मजीद दस्ती, आरिफ नवाज़ खान ऐं महर खालिक दाद लक जा नाला शामिल हुआ। IG सिंध एडी ख्वाजा नए IG सिंध लाइ नेक ख्वाहिशुनि जो इज़हार कंदे उम्मीद ज़ाहिर कई आहे त नओं IG सूबे जी ख़िदमत कंदो ऐं खाते अंदर रहियल रिथाऊं पूरियूं थींदियूं। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे एडी ख्वाजा चयो त नए IG सिंध जी मुक़ररी वफ़ाक ऐं सिंध सरकार जो फ़ैसिलो आहे, जंहिं ख़िलाफ़ हू कंहिं बि अदालत में न वेंदो। हुन चयो त अब्दुल मजीद दस्ती सीनियर ऑफिसर आहे, उम्मीद त हू सूबे जी ख़िदमत कंदो। एडी ख्वाजा चयो त उम्मीद त खाते अंदर रहियल रिथाऊं पूरियूं थींदियूं। ॾिसो, नौकरी सरकारी नौकरी अचण वञण रस्तो आहे, जेको पोस्ट थियो आहे उनखे वापसि वञिणो आहे, जेको जाओ आहे तंहिंखे भरणो आहे। सो यकीनन नए ऑफिसर जे अचणु ख़ुशाइंद आहे ऐं उनजे लाइ नेक तमन्नाऊं। इंशाअल्लाह ताला उहो सूबे जी वधीक बहितर तरीक़े सां ख़िदमत कंदो, पहिरीं ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे जो जेके मामलात आहिनि उन ते काफ़ी सारियूं स्पेकुलेशन थींदियूं रहियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल आहे मुनासिब वक़्तु न आहे जो आउं उनखे वरी दोहरायां। हींअर नेक तमन्नाउनि सां नए ईंदड़ ऑफिसरनि खे आउं ख़ुशि आमदीद चवां थो ऐं अवां जे लाइ दुआ जो तलबुदार आहियां। हुकूमत सूबाई ऐं वफ़ाकी हुकूमत जी गॾियल मर्ज़ी सां थियो आहे ऐं हिकिड़ो सीनियर ऑफिसर रखियो वियो आहे, लिहाज़ा हिन में का बि अहिड़ी कानूनी सुकम न आहे। पुलिस इदारनि जो ॾिसो, उहो पुलिस लॉज़ जो मौजूदु आहे सिंध हुकूमत वटि। असां प्रपोज ड्राफ्ट उन्हनि खे जमा कराए छॾियो हो। असां पुलिस रूल्स जी बि जेका तरमीम सिंध हाई कोर्ट चई हुई उहा बि जमा कराए छॾी। हाणे सिंध हुकूमत ऐं सिंध काबीना वटि उहो पियल आहे ऐं जॾहिं बि उहो मुनासिब सम्झंदा उन ते अमल कंदा। नओं सिंध जो IG जेको आहे सो सिंध हुकूमत जी पसंदि आहे ऐं यकीनन हिकिड़ो तमामु सीनियर ऑफिसर आहे ऐं मूंखे उमेदु आहे त इंशाअल्लाह ताला उहो सूबे जी ख़िदमत कंदो ऐं इंशाअल्लाह ताला जेके बि शयूं या जेके बि प्रोजेक्ट रहिजी विया हुआ उन्हनि खे अॻिते वधाईंदो। सिंध सरकार काफ़ी अरसे खां एडी ख्वाजा जी तब्दीली लाइ सरगर्म हुई ऐं खेसि उहिदे तां हटाए अब्दुल मजीद दस्ती खे IG सिंध मुक़रर कयो हो। सिंध हाई कोर्ट एडी ख्वाजा खे ई IG सिंध तौरु ज़िम्मेवारियूं निभाइण जो हुकुम ॾिनो हो।